नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। वहाँ क़ंधकोट का खबर न क़ंधकोट में शाख जी पुल नाकरा बणिल आला अमलदारनि जी नााहली सबबि पुल नाकरा बणजी वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जोनसाल बलो। जी जोनसाल, कहिड़ा तफ़सीलात आहिनि अवां? जी त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं क़ंधकोट शाख राणे स्टाप ते, जिते पुल जो हालत तव्हां ॾिसी रहिया आहियो। पुल जी सफ़ा असुल हालत ख़राबु आहे। वधीक ॻोठाणनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे? तव्हांजो छा चवणु आहे? असांजो चवणु आहे त हितां जा वस वारा जेके चूंडियल निमाज़ आहिनि उन्हनि एतिरो टाइम थी वियो, पुल न ठाहियो अथनि। 2-3 जेकर अॻ में ठाहियो अथनि, 2-3 साल अॻ में वरी उहो भॼी पियो, वरी हाणे ठाहिनि नथा। जी आहे। तव्हां छा चवणु चाहियो था? असां चवणु चाहियूं था त पुल खे फौरी ठाहिनि, जीअं रस्तो क्लियर थिए, माना अचु वञो तकलीफ़ न थिए। शइ असांजो चवणु इहो आहे त हाणे नंढा गाॾी चलो गुज़री सघनि था, वॾो गाॾी को अचे त उहो बीठी रहे न हिते। असांखे तव्हांखे घुरिजे त असांखे इहो मसइलो हल। रस्तो तमामु बेकार आहे। पहिरीं ॻाल्हि त रोड ख़राबु आहे, चलो रोड में गुज़री ईंदा आहियूं, वरी हे दग असांजो पुल ख़राबु आहे। नंढो गाॾी मोटरसाइकिल उहो गुज़री सघे थो, वॾो गाॾी अचे त उहो बीह रहे, मुनासिबु न आहे। असांजो रिकॉर्ड में इहो आहे त असांखे ठाराए। त नाज़रीन, तव्हां इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त हिते जेका बि ठेकेदार आहे, चूंडियल नुमाइंदा आहिनि, पंहिंजे पेट भरण जे लाइ वेठा आहिनि। बाक़ी तूं पुल जी मरमत का बि न आहे थी। असीं DC साहिब क़ंधकोट हेठि कश्मीर खे अपील कयूं था त जल्द जल्द कार्रवाई कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।